तारीख़ जे सुनहरनि लफ़्ज़नि सां लिखियो वेंदो त कुतनि जे मुक़ाबले में शींहुं मारिजी वियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त कल्ह पाकिस्तान जो तारीख़ी ॾियारो हुयो, राति अदम एतमाद जो फ़ैसिलो थियो, इमरान ख़ान खे वज़ीर आज़म जी कुर्सी तां हटायो वियो। अफ़सोस, सद अफ़सोस, मूंखे बिल्कुलु ॾुख पहुतो आहे ऐं पूरी दुनिया खे उन सदमे में आहे त इमरान ख़ान सां कहिड़ो ज़ुल्म थियो। ठहियल ठुकियल साज़िश कयूं, साज़िश जे तहत इमरान ख़ान खे हटायो वियो। अपोज़िशन इहो चवे पियो त इमरान ख़ान यहूदी ऐं अमेरिकन एजेंट आहे, त पोइ अमेरिकन छो इहो ज़ोर लॻायो त इमरान ख़ान हटी वञे ऐं वज़ीर आज़म जी कुर्सी तां हटी वञे। दोस्तो, जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जॾहिं वज़ीर आज़म थियो पंहिंजे दौर में, इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस करे उम्मत मुस्लिमा खे गॾु कयो हो, त इमरान ख़ान बि इहो ई कयो हो। इमरान ख़ान 2 महीननि में प्रेस कॉन्फ्रेंस करे उम्मत मुस्लिमा खे गॾु करे पंहिंजी सच्चाई जो सबूत ॾिनो। दोस्तो, इमरान ख़ान वेंदे वेंदे न कंहिंजो ग़ुलाम बणियो, न कंहिंजे आॾो झुकियो, न विकियो, न ई अलाह खां सिवा ॿिए कंहिंखां मदद घुरियो। करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे आरज़ी तौरु शिकस्त थियो, पर अॼु ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे तारीख़ यादि करे थी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जे मैदान में शहादत क़बूल कयईं, पर ग़ुलामी क़बूल न कयईं। इंशाअल्लाह इमरान ख़ान खे बि तारीख़ यादि कंदी ऐं असां उमेद कयूं था त इमरान ख़ान ॿीहर हिन पाकिस्तान मुल्क जो वज़ीर आज़म थिए ऐं पाकिस्तान में ख़ुशहाली आणे।